पासे मूंखे ॿुधायूं त तहरीक इंसाफ़ जे सदर ऐं पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कंदासीं। इस्लामाबाद पुलिस परवेज़ इलाही खे कैनाल रोड तां गिरफ़्तार करे इस्लामाबाद खणी वई। इन खां अॻु लाहौर हाई कोर्ट परवेज़ इलाही खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो हो। अदालती हुकुम में चयो वियो हो त परवेज़ इलाही खे नैब या का अथॉरिटी या एजेंसी गिरफ़्तार न कंदी, खेसि कंहिं बि क़ानून तहत नज़रबंद बि न कयो वेंदो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जे सदर ऐं पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हमासा ख़बर शेयर कयूं पिया। इस्लामाबाद पुलिस परवेज़ इलाही खे कैनाल रोड तां गिरफ़्तार करे इस्लामाबाद खणी वई। उन खां अॻु लाहौर हाई कोर्ट परवेज़ इलाही खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो हो।